असां वाइटामिन ए, वाइटामिन बी ऐं उनजो कुझु टाइप्स ऐं वाइटामिन सी डिस्कस करे आया थे। हाणे अचूं था वाइटामिन डी ते। ठीकु आहे। हाणे वाइटामिन डी जेका आहे इन जी डिफिशंसी जे करे बीमारी थींदी आहे जंहिंखे रिकेट्स चयो वेंदो आहे। हाणे रिकेट्स छा हूंदो आहे न, ॼंघनि जूं जेके हॾियूं आहिनि उहे टेढ़ियूं थी वेंदियूं आहिनि। ठीकु आहे। पोलियो वांगुरु न आहे, हिन में जेको आहे सो ॼंघनि में साह त हूंदो आहे पर ॼंघनि जूं हॾियूं टेढ़ियूं थी वेंदियूं आहिनि। उहो छाजे करे? वाइटामिन डी जी कमी जे करे। हाणे क्वेश्चन जेकॾहिं तव्हांजे पेपर में अचे त भाउ डिफिशंसी ऑफ वाइटामिन डी कॉज़िस, तव्हां रिकेट्स ते टिक कंदो। रिकेट्स जे बारे में छा आहे जेकॾहिं तव्हांखां पुछियल हुजे त उन में छा चवंदो, जेके ॼंघनि जूं जेके हॾियूं आहिनि उहे टेढ़ियूं थियूं। ज़रूरी न आहे ॼंघनि जूं, ॿाह जूं हॾियूं बि, पर छो जो करे उहे हॾियूं वॾियूं हूंदियूं आहिनि इन करे उन में फ़र्क़ु वाज़े तौर ते नज़र ईंदो आहे। हाणे इहे असांखे वाइटामिन डी किथां मिलंदी आहे? असांखे जेके डेयरी प्रोडक्ट्स आहिनि, हाणे डेयरी सिर्फ़ु मिल्क नथा लिखूं, डेयरी प्रोडक्ट्स जो मतिलबु हूंदो आहे मिल्क मां ठहियल जेकी बि शयूं हुजनि, यानी कि असांजो जीअं मखणु थी वियो ऐं मिल्क थी वियो, लस्सी वग़ैरह थी वई, जेकियूं बि शयूं थी वियूं डेयरी मां जेके ठहनि थियूं, पनीर वग़ैरह, उन्हनि में मिलंदो आहे, अंडनि में मिलंदो आहे। ठीकु आहे। एग्स में मिलंदो आहे। ऐं सभिनि खां वॾी ॻाल्हि इहा आहे त सिज जी रोशनी मां, सनलाइट। तव्हां ॾिठो हूंदो इंग्लिश मूवीज़ में, इन्हनि में त जेके अंग्रेज़ हूंदा आहिनि या अंग्रेज़ आहिनि उहे बिकनी वग़ैरह पाए या छॾा पाए करे जेको आहे समुंड जे किनारे ते लेटी पवंदा आहिनि। इहो छाजे करे? इहे वाइटामिन डी वठंदा पिया हूंदा आहिनि। उन वटि घणे क़दुरु थधी मौसम हूंदी आहे, पोइ जॾहिं बि सिजु निकिरंदो आहे, सिजु उते घटि ई निकिरंदो आहे, अहिड़ा जेके थधा इलाइक़ा आहिनि, सो उहे पंहिंजी बॉडी खे वाइटामिन डी ॾींदा आहिनि। वाइटामिन डी जी कमी जे करे जेके उन जूं हॾियूं आहिनि उहे मज़बूत थी वेंदियूं आहिनि। सो वाइटामिन डिफिशंसी ऑफ वाइटामिन डी कॉज़िस रिकेट्स। किथां मिलंदियूं आहिनि? डेयरी जेके आहिनि प्रोडक्ट्स उन्हनि मां, एग मां ऐं सनलाइट मां। ठीकु आहे। अच्छा, इहो थी वियो असांजी वाइटामिन डी। हाणे चवंदा पिया उन खां पोइ वाइटामिन ई। हाणे वाइटामिन ई जेका आहे, वाइटामिन ई जी जेका कमी आहे उन जे करे असां वटि जेका बीमारी थींदी आहे, वॾी इंपॉर्टेंट आहे, स्टेरिलिटी जंहिंखे चयो वेंदो आहे। ठीकु आहे। स्पेलिंग मुंहिंजूं थोरियूं कचियूं अथव, स्टेरिलिटी। अच्छा, जंहिंखे इनफर्टिलिटी बि चयो वेंदो आहे। हाणे इनफर्टाइल, फर्टाइल जो मतिलबु हूंदो आहे ज़रखेज़, इनफर्टाइल जो मतिलबु हूंदो आहे बंजर। हाणे बंजर ज़मीन जेका हूंदी आहे उहा पोख न ॾींदी आहे। बंजर माण्हू जेको हूंदो आहे उहो ॿार पैदा करण जे करे जी सलाहियत खां महरूम हूंदो आहे। सो स्टेरिलिटी या इनफर्टिलिटी जो मतिलबु हूंदो आहे जेका उन्हनि जे अंदरि रिप्रोडक्शन जी जेका सलाहियत हूंदी आहे उहा घटि हूंदी आहे या न हुजण जे बराबरि हूंदी आहे। ठीकु आहे। सो जंहिंखे पाण सवली सिंधी में चऊं मर्दाना कमज़ोरी या औरताना कमज़ोरी, ईअं खणी चऊं त ॿार पैदा करण जी सलाहियत या जेको उन्हनि जी जेका उन्हनि जे अंदरि कुवत हूंदी आहे उहा घटि हूंदी आहे। ऐं या जेके बि शयूं उन्हनि खे रिक्वायर्ड हूंदियूं आहिनि उहे उन्हनि वटि न हूंदियूं आहिनि या कमी हूंदी आहे। सो वाइटामिन ई जेको आहे काज़िस स्टेरिलिटी या इनफर्टिलिटी। ठीकु आहे। अच्छा, एनीमिया बि इन में थी सघे थो। हाणे एनीमिया छा आहे? इहा हिकिड़ी बीमारी आहे जंहिंमें रत जी कमी थी वेंदी आहे। ठीकु आहे। इन जी उन करे खून की कमी जंहिंखे उर्दू में चवंदा आहिनि, रत जी कमी हल्की फुल्की इहा बि थी सघे थी पई। ठीकु आहे। ऐं इन जो जेको रेटिना जेका हूंदी आहे, अखि जी तव्हां स्ट्रक्चर जेकॾहिं न पढ़ियो आहे त उहो पढ़ी वठंदो। अखि जी बनावट जे अंदरि जेको आहे हिकिड़ो परदो हूंदो आहे। अखि जी जेका बनावट हूंदी आहे उन जा मुख़्तलिफ़ परदा हूंदा आहिनि। अंदरि हिकिड़ो परदो हूंदो आहे जंहिंखे पाण चवंदा आहियूं रेटिना। हाणे हे वॾो इंपॉर्टेंट हूंदो आहे। रेटिना ईअं हूंदो आहे जीअं सिनेमा में तव्हां ॾिठो हूंदो न, अछो परदो हूंदो आहे जंहिं ते लाइट पवंदी आहे ऐं उते अक्स ठहंदो आहे। जंहिं परदे ते अक्स ठहंदो आहे उनखे रेटिना चवंदा आहियूं। हाणे असांजी अखि में बि ईअं ई हूंदो आहे। असां ॾिसंदा आहियूं इन जे अंदरि लेंस लॻल हूंदो आहे, उहा आहे जेका आहे पिक्चर जेका आहे उहा कैप्चर थींदी आहे ऐं उनजो जेको अक्स हूंदो आहे उहो किथे ठहंदो आहे? रेटिना ते ठहंदो आहे। सो हिन जी कमी जे करे रेटिना डैमेज थी सघे थो पियो। ठीकु आहे। सो इन जी इन कमी जे करे इनफर्टिलिटी थी सघे थी पई, एनीमिया थी सघे थी पई ऐं जेको रेटिना आहे उहो डैमेज थी सघे थो पियो। ठीकु थी वियो। हाणे इहो हुयो वाइटामिन ई। हाणे उन खां पोइ असांजो आख़िरी बचियो आहे वाइटामिन के। हाणे वाइटामिन के जेको आहे सो इहो इन जी कमी जे करे ब्लड क्लॉटिंग थींदी आहे। छा चवंदा आहियूं पाण इंग्लिश में? ब्लड क्लॉटिंग। हाणे ब्लड क्लॉटिंग छा हूंदी आहे? तव्हां नकीर ईंदी आहे मुंहुं नक मां जेको आहे सो रतु वेंदी आहे, या कॾहिं बि तव्हां ॾिठो हूंदो कंहिंजी रतु वेंदी आहे, को कट वग़ैरह लॻी वञे त उहो रतु बीहंदी न आहे। छाजे करे? असांजे कुदरती तौर ते हिकिड़ो निज़ाम आहे, जीअं ई जेको आहे सो कट लॻंदो आहे त तव्हां ॾिसंदो हूंदो फ़ौरन जेकॾहिं तव्हां उनखे थोरी देरि जे लाइ रोकियो या कपिड़ो रखी छॾियो या का बैंडेज हणो त थोरी देरि खां पोइ रतु बंदि थी वेंदी आहे। हाणे बैंडेज त असां हटाईसीं, पाणी जे चकर में ईअं न हूंदो आहे। मिसाल किथां घाव लॻी वियो या पाइप लीक आहे, असां हथु रखंदा त बंदि थी वेंदो। जीअं हथु परे कंदा त छा थी वेंदो आहे? पाणी वरी वहणु शुरू थी वेंदो आहे। पर ब्लड जे सेल्स में ईअं न हूंदो आहे। तव्हां पाउडर हणंदा मिटी हणंदा आङुर रखी बीहंदा थोरी देरि खां पोइ पाणी रतु। छाजे करे? कुदरती तौर ते जेके आहिनि सो उते नवां सेल्स ऐं नवां टिश्यू ठहणु शुरू थी वेंदा आहिनि। उहा जेका जॻह ख़ाली हूंदी आहे उहा रीफिल थियणु शुरू थी वेंदी आहे। हाणे उहो छाजे करे थींदी आहे? उहा वाइटामिन के जी करे थींदी आहे। वाइटामिन के उनखे पूरो कंदो आहे। पर जेकॾहिं वाइटामिन के हूंदो ई न, इन जी कमी हूंदी त उहो जेको मथां लेयर नई ठहंदी आहे उहा ठहण जो प्रोसेस स्लो थी वेंदो आहे या न ठहंदी आहे। पोइ उनखे चइबो आहे ब्लड क्लॉटिंग, यानी कि रतु न बीहंदी आहे, रतु रुकबी न आहे। यानी रतु वहणु जेका आहे, कट वग़ैरह लॻे, चीर लॻे त रतु वहणु जेको आहे सो बंदि थियणु ॾुखियो थी वेंदो आहे। सो इन करे वाइटामिन के जी जेका आहे सो कमी माण्हुनि खे तंग कंदी आहे या उन जे करे
जेको आहे सो रतु बंदि न थींदी आहे। हाणे इहो असांखे किथां मिलंदो आहे, इहो लीफी फूड्स यानी कि सावन पतनि वारियूं जेके भाॼियूं आहिनि, यानी कि हिन में पालक अची वई, हिन में जेको आहे सो साग अची वियो, या जेके बि ग्रीन फूड्स आहिनि, मिसाल भिंडी थी वई, ग्रीन जेके पतनि वारियूं जेके लीफी फूड्स हूंदियूं आहिनि उन्हनि मां असांखे वाइटामिन के मिलंदी आहे। सो इन्हनि हाणे इहो तव्हां सभु पढ़ी वियो, तव्हां ॾिठो हूंदो का शइ असांखे जेको आहे सो मीट मां मिले थी पई। ऐं वाइटामिन बी शायदि तव्हांखे ॿुधाइणु विसरी वियो मुंहिंजे ख़्याल में, त वाइटामिन बी जेको आहे सो असांखे हिन मां मीट मां मिलंदो आहे, ठीकु आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में मिल्क मां मिलंदो आहे, ऐं कुझु ॿियूं हिकु अधु ॿियूं शयूं हूंदियूं आहिनि जंहिंमां असांखे वाइटामिन जेको आहे सो बी मिलंदो आहे। ऐं वाइटामिन ई बि मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे ॿुधाइणु विसरी वियो त कहिड़ियुनि शयुनि मां मिलंदो आहे। वाइटामिन ई जेको आहे सो उहो अगेन असांखे सीड्स जेके हूंदा आहिनि, जेके ॿिज हूंदा आहिनि, जिन बि शयुनि में ॿिज हूंदो आहे उन्हनि मां असांखे मिलंदो आहे। ग्रीन लीव्स मां, यानी कि जेके उहे जेके सावन पतनि वारियूं जेके भाॼियूं हूंदियूं आहिनि, ऐं नट्स मां मुराद आहे जेके बि असांजा जेके अखरोट थी वियो, बादाम थी वियो, पिस्ता थी वियूं, जेके ड्राई फ्रूट जेके पाण चऊं सुको फ्रूट, उन्हनि मां बि असांखे वाइटामिन ई मिलंदो आहे। सो आई होप तव्हांजो वाइटामिन जो पोर्शन क्लियर थी हूंदो। मां हिकिड़ी न त जेको आहे सो पूरी तव्हांखे टेबल ठाहे करे उनजी पिक्चर कढी करे शेयर कयां थो जीअं तव्हांखे ईज़ी थी वञे। हाणे अचो थोरो इन जो रिव्यू करे वठूं था। वाइटामिन ए नाइट ब्लाइंडनेस, ठीकु आहे, किथां मिलंदो आहे असांखे? फिश मां, ऐं जेको आहे ॻाढ़ी गजर मां, ऐं फिश जो जेको जेरे जो तेल हूंदो आहे, लिवर ऑयल, उन्हनि मां मिलंदो आहे। ऐं इन जी कमी जे करे छा थी वेंदी आहे? नाइट ब्लाइंडनेस थींदी आहे, या अखियुनि जी जेका कमज़ोरी थींदी आहे। वाइटामिन बी, इन जा टोटल घणा क़िस्म आहिनि यादि रखी छॾिजो, इन जा 8 क़िस्म आहिनि। इन्हनि 8 खे मिलाए करे पाण छा चवंदा आहियूं? वाइटामिन बी कॉम्प्लेक्स, ठीकु आहे। इहो असांखे खीर मां ऐं जेको आहे सो गोश्त वग़ैरह मां मिलंदो आहे। ऐं इन मां जेको आहे सो B9, ॿियनि जे बारे में पुछंदा आहिनि, ॿियनि जा नाला बि ॾुखिया आहिनि। B9 फोलिक एसिड आहे, ऐं इन जे करे जेको आहे सो रत जी कमी बि थींदी आहे, जिस्म में कमज़ोरी थी वेंदी आहे, ठीकु आहे। ऐं जेको आहे सो इन जी डिफिशियंसी जे करे कहिड़ी बीमारी थींदी आहे? बेरी जिस्म असांजो लिथार्जिक थी वेंदो आहे, जीअं जिस्म में जेको आहे न साह न हुजे, बॉडी में जेको आहे सो साह न हूंदो आहे, पोइ इन करे उनखे चइबो आहे बेरी, ठीकु आहे। हाणे वाइटामिन बी थी वियो डिस्कस। उनखां पोइ वाइटामिन सी खटियुनि शयुनि में हूंदो आहे, इनखे एस्कॉर्बिक एसिड चयो वेंदो आहे। इहो लेमन, ऑरेंजिस ऐं ॿियूं जेके बि खटियूं शयूं आहिनि, फ्रूट आहिनि, उन मां मिलंदो आहे। इन जी कमी जे करे स्कर्वी बीमारी थींदी आहे। स्कर्वी में जेको आहे सो छा थींदो आहे? चक्कर ईंदा आहिनि, जेका स्किन आहे उहा फाटी पवंदी आहे, ऐं रत वग़ैरह न थींदा आहे, चप जीअं ख़ुश्क थी वेंदा आहिनि, ऐं जेको आहे सो चक्कर अचणु लॻंदा आहिनि, या ॾंदनि जूं जेके मुहारा हूंदियूं आहिनि उन्हनि मां रत ईंदी आहे। हिननि खे पूरी करणी हुजे त तव्हां खटियूं शयूं खाओ, ऑरेंजिस वग़ैरह खाओ, लेमन खाओ, तव्हांजी जेको आहे सो वाइटामिन सी जी कमी पूरी थी वेंदी। उनखां पोइ वाइटामिन डी हुयो। वाइटामिन डी जेको आहे सो सनलाइट मां असांखे मिलंदी आहे, डेयरी प्रोडक्ट्स मां, मिल्क मां, एग्स वग़ैरह मां। इन जी कमियुनि जे करे रिकेट्स थींदियूं आहिनि, यानी कि हॾियुनि जी कमज़ोरी, हॾियूं टेढ़ियूं थी वेंदियूं आहिनि, हॾियूं का टेढ़ापन, ठीकु आहे। इहो वाइटामिन डी जे करे थींदो आहे। वाइटामिन ई जेको आहे स्टेरिलिटी या इनफर्टिलिटी जेको आहे, या एनीमिया, या जेको आहे सो रेटिना डैमेज थी वेंदी आहे, मर्दाना कमज़ोरी या औरताना कमज़ोरी थी वेंदी आहे। इन करे जेका रिप्रोडक्शन जी जेका सलाहियत आहे उहा घटि थी वेंदी आहे, या इन जी कमी जे करे रत बि जेको आहे सो घटि थी वेंदी आहे। या सीड्स मां, यानी कि ॿिजनि मां, ग्रीन लीव्स जेके हूंदा आहिनि उन्हनि मां, ऐं नट्स वग़ैरह, यानी कि जेको ड्राई फ्रूट वग़ैरह हूंदो आहे उन मां असांखे मिलंदा आहिनि। उनखां पोइ वाइटामिन के हुयो। वाइटामिन के जी जेको आहे सो ब्लड क्लॉटिंग थींदी आहे। डिफिशियंसी ऑफ वाइटामिन के कॉज़िस ब्लड क्लॉटिंग। इहो लीफी फूड जेके हूंदा आहिनि, सायूं भाॼियूं, उन्हनि मां असांखे मिलंदो आहे। आई होप तव्हांजो वाइटामिन जो पोर्शन कंप्लीट थी वियो हूंदो, या सम्झ में अची वियो हूंदो। वाटर सॉल्यूबल ऐं फूड फैट सॉल्यूबल, इहो मां अगेन रिपीट कयां थो। फैट सॉल्यूबल कहिड़ा हूंदा आहिनि? एडेक, मथे जे सूर खे चइबो आहे हेडेक, ऐं हे तव्हां यादि करे छॾियो एडेक। ऐं बाक़ी ADE अची विया त हेॾे कहिड़ा बचा? B ऐं C बचो। इहे वाटर सॉल्यूबल आहिनि, हे फैट सॉल्यूबल आहिनि। हाणे इनशाला वाइटामिन में जो को बि क्वेश्चन ईंदो तव्हां उनखे ईज़ीली सॉल्व करे सघंदो। थैंक यू सो मच।